रानीपुर मां खे ख़बर ॾींदा मुहम्मद अली सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सूबो दौर लॻे ॻोठ इब्राहिम चन्ना जे स्कूल जे शागिर्दनि जो स्कूल जी बिल्डिंग न हुजण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। सूबो दौर जे यूसी हाजी महमद ताहिर खोड़ जे ॻोठ महमद इब्राहिम चन्नो जे प्राइमरी स्कूल बग़ैर बिल्डिंग जे हलण लॻो। शागिर्दनि ऐं रहवासियुनि ॿुधायो त स्कूल गुज़िरियल 45 सालनि खां हलंदड़ आहे। इन स्कूल में 150 शागिर्द पढ़नि था, जिन खे तइलीम ॾियण लाइ सिर्फ़ 2 उस्ताद मुक़ररु थियल आहिनि। पर अफ़सोस स्कूल खे हिन महिल ताईं इमारत न मिली सघी। स्कूल टेंट में हलंदड़ आहे। हिन ॻोठ जे भर पासे में 5 ॻोठ ॿिया हाजी सैदुल्ला बिरोही रुस्तम शेख वज़ीर ॼामणो पिणु आहिनि। स्कूल जी इमारत न हुजण ऐं फर्नीचर उस्तादनि जी खोट सबबि इलाइक़े जा सवें शागिर्द ॿियनि शहरनि ॾांहुं वञण ते मजबूर बणियल आहिनि। हितां जे ॻोठाणनि महमद शुटल चन्नो, हुसैन बख्श चन्नो, नज़र चन्नो, राहिब चन्नो, मुरीद चन्नो, पसंद चन्नो, अज़ीज़ुल्लाह बिरोही, महमद बचल शेख, हयात चन्नो, फैज़ महमद ऐं ॿियनि शागिर्दनि एहतजाज कंदे चयो त जल्द स्कूल खे इमारत ॾिनी वञे ऐं तकलीफ़ुनि मां निजात ॾियारी वञे।